सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ जहीं जावल्ले वारा वार सुहना सुहना गुंडड़ी दार जहीं जा वल्ले वारा वार सुहना सुहना गुंडड़ी दार सुबहान अल्लाह सुहने जी माशा तारीफ कया सुबहान अल्लाह मदनिया जी माशा वाखाण कया। ओ जंहिंजे हथन ले मौला सॼो आयदुल्ला इहो ईत आहे मुंहिंजो अरबी सल्लल्लाह। ओ जंहिंजे हथन ले मौला सॼो आयदुल्ला इहो ईत आहे मुंहिंजो अरबी सल्लल्लाह। ओ वहवा नूरानी रुखसार ठहन मोती ऐं जहवार वहवा नूरानी रुखसार ठहन मोती ऐं जहवार सुबहान अल्लाह सुहणे जी माशा वाखाण कया। ओ रब पाक चूंडे वसफूं रखियूं मुस्तफ़ा जूं माज़ा गल बसर जूं सुहणियूं अखियूं मुस्तफ़ा जूं। ओ रब पाक चूंडे वसफूं रखियूं मुस्तफ़ा जूं माज़ा गल बसर जूं सुहणियूं अखियूं मुस्तफ़ा जूं। ओ जंहिं महिल नेण खणन नंगदार ख़ुश थन बिस्तर तां बीमार जंहिं महिल नेण खणन नंगदार ख़ुश थन बिस्तर तां बीमार सुबहान अल्लाह सुहणे जी माशा वाखाण कया सुबहान अल्लाह मदनीअ जी माशा वाखाण कया। ओ यूसुफ भी सुहणो लेकिन सरकार बी शै वदोहा चयो वियो चेहरे महबूब जे ले। ओ यूसुफ भी सुहणो लेकिन सरकार बी शै वदोहा चयो वियो चेहरे मुस्तफ़ा जे ले। ओ वहवा चेहरे जा चमकार शाहपुर चोटीअ जी चंद्रहाण वहवा चेहरे जा चमकार शाहपुर चोटीअ जी चंद्रहाण सुबहान अल्लाह सुहणे जी माशा वाखाण कया जंहिंजा वल्ले वारा वार सुहणा सुहणा गुंडड़ी दार सुबहान अल्लाह मदनीअ जी माशा वाखाण कया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।